जंगू बाहू बनी साधारो हिकड़ो खत्म। रेस मुझी हिकड़ी सलाह अथव त रेस बंगुल खान ॾा तव्हां पंहिंजे दोस्ती जो हथ वधायो, छो त बंगुल खान बि सरदार शाह जमां जो दुश्मन आहे। रेस जॾहिं तव्हां ॿिन्हिनि जूं ताक़तूं गॾिजी वेंदियूं न त शाह जमान तव्हां जे अॻियां गिदड़ थींदो। ओ इते रखीस आज ही रास्ते से चला अंतर सुबेदार सुखिया लगे थो त तोखे पर निकिरी आया वैसे ये दम क्यों न दे न त हथ में हथ करियूं हणी सॼे ॻोठ जो सैर कराए लाकब जे लोही कोट में वञी कैद कंदो साईं। शायदि तोखे मुंहिंजी ताक़त जो अंदाज़ो न आहे। वैसे तोखे बि शायदि हिकु एसएचओ जे पावर जी ख़बर न आहे। लॻे थो त तोखे मौत खयो बीठो आहे। बंगुल खान मां तोखे धाड़ेलनि खे पनाह ॾियण जे ॾोह में गिरफ़्तार करण आयो आहियां। बंगुल खे धमकी थो ॾी? बंगुल खान मुंहिंजा 50 कमांडो जवान तुंहिंजे बंगले खे चौ फेर घेरियूं बीठा आहिनि। मुंहिंजे हिकिड़े इशारे सां तुंहिंजो ही बंगलो जंग जो मैदान बणिजी वेंदो। सुबेदार तूं आख़िर चाहीं छा थो? शेरू ऐं खैरू जी बांह। कहिड़े जुर्म में? सूमर जे क़त्ल जे ॾोह में। सूमर त अञा ज़िंदा आहे। उहा त सूमर जी क़िस्मत भली जो बची निकितो, बाक़ी खैरू ऐं शेरू हुनखे त मारे निकिता हुआ। मूं वटि शेरू ऐं खेरू न आहिनि, पर जे हुजनि हा तॾहिं बि तोखे न ॼाणा। शेरू ऐं खेरू धाड़ेल न मुंहिंजा बॉडी गार्ड आहिनि। हल हितां न त वॾो गंद थींदी। सोचे वठि बंगुल खान, जेकॾहिं ॿीहर आयसि वॾे धमचर सां ईंदी पोइ तुंहिंजी कहिड़ी इज़त रहंदी? वॾो गंद थींदो। जिंदगीअ ते कहिड़ो भरोसो सुबेदार? थी सघे थो सुभाणे को सिज तुंहिंजी ज़िंदगी में उभरियल आहे न। इन ॻाल्हि खे बि ॾिसी रहंदासीं। लिखियो मंझ निराड़ कलम ॾियारी न वही। मां दोस्त जी दर ते केतिरा ॾींहं टिकियो पियो हूंदुसि। मूंखे कुझु न कुझु करणो पवंदो। हा, मूंखे कुझु न कुझु करणो पवंदो, पर वञी वारो थींदो कोन। पोइ मां छा शिकार कयां? न न, शिकार करे मां पंहिंजे जबल जी रीति ऐं रस्मुनि खे विसारे अरडो इंसान आहे। हथ में हथियार खणी कंहिं बि ग़रीब खे फुरींदो लुटींदो कॾहिं बि कोन, छो जो महिनत में ई अज़मत आहे। जेकॾहिं गैरत मूंखे रोलियो आहे त इहा पंहिंजनि जी कई सम्झी। सॼी उमिरि पियो भोॻींदुसि। रोशो, अरे ओ रोशो। जी रे सर। बाबा रेस दरिया खान अचण वारो आहे। बोरची ताम तयार कया जा न? हा रे सर, बोरची 7 ताम तयार कया आहिनि। चित्र बि पचाया अथई, सॼो बकर बि कुठो अथई। बाबा रेस दरिया खान जी ख़िदमत में कमी न थियणु घुरिजे। रे सर तव्हां फिकुर ई न कयो। ठीकु आहे, तूं हाणे हल रेस दरिया खान जो इंतज़ार कर। अचे त पोइ ॿुधा असांखे। मामा साईं इहो रेस दरिया खान हिते छो थो अचे? भाणज जॾहिं हाल हवाल कंदासीं त ख़बर पवंदी। फिलहाल त मूंखे ई ख़बर न आहे त रेस दरिया खान मूं ॾे अचण जी तकलीफ़ छो कई आहे। रेस दरिया खान अची वियो आहे।
अस्सलाम वालेकुम बगल खान। वालेकुम सलाम, वालेकुम सलाम। रेस दरिया खान छा हाल वाला? सब खैरा बगल खान, सब खैरा। बहादुर खान अच तो मां तोखे पंहिंजो बंगलो घुमाए। हलो साईं, भाउ साईं असां भला। हाँ बाबा, घुमो फिरो, ऐश कयो। बंगुल खान, शामिर खान, असां तव्हां वटि कंहिं ख़ासि मक़सद जे करे आया। हुकुम कर बहादुर खान, जेकॾहिं हिन मक़सद में असांजो फ़ाइदो हूंदो त। बेशक शामिर खान, फ़ाइदो आहे, ज़रूर फ़ाइदो आहे। जीअं त शाह ज़मान असां ॿिन्ही जो गॾियल दुश्मन आहे, असां ॿई गॾिजी शाह ज़मान जो कम तमाम कंदासीं। भली ॻाल्हि कई थी बहादुर खान, वाजो प्लान कंदासीं। शामिर खान, इन पलांद वारी जंग में असां हिकु ॿियो कमु कंदासीं। ॿियो कम? कहिड़ो कम? शामिर खान, तूं ऐं असां सिधो इन पले जे घर में ॿाहिरियां बम बारूद पिया, तूं असां बहादुर खान, अॼु त तूं दिल्ली ख़ुशि करे छॾी। मीरा खे ॾिसंदे बि सदियूं गुज़री वञा। बहादुर खान, मीरा सां वाह जी रूह रियाण थी। तूं मीरा सां मौजू माणिया त मां ससुई उते जो उते मुले खे घुराए निकाह पढ़ाए मुंहिंजे ॻोठ इते रखेसि न। रेस मानी तयार आहे, लिखाओ। ठीकु आहे रोशू, तूं हलंदा असां अचूं था। अच्छा बहादुर खान। बंगुल खान, पंहिंजे कुतनि खे ॿधी रख, मूंखे पाणीअ मां न कढ। जेकॾहिं मूंखे कावड़ अची वई न त पोइ तुंहिंजो नालो धरती तो मिटाए छॾींदुसि। अञा त तोखे रुगो थमकी ॾिनी अथमि, तुंहिंजो हिमल ई वायूं पताल थी वयूं आहिनि। जॾहिं मुंहिंजी तोसां जंग थींदी तॾहिं तुंहिंजो हशर ॾिसण वटां हूंदो। बंगुल, बंदि कर इहे पंहिंजूं हरकतूं। बल पंहिंजे शेरूअ खे न त कुझु बि न करे सघंदे शाह ज़मा। तुंहिंजी हयल चमाट जो निशान मुंहिंजे गल ते न पर मुंहिंजी दिलि ते ठही वियो आहे। जेसीं ताईं मां तोसां पलांद न कंदुसि तेसीं ताईं मुंहिंजी दिलि जो दाग न लहंदो। बंगुल, मां अमन पसंद माण्हू आहियां। मूंखे हथियार खणण ते मजबूर न कर। जेकॾहिं मूं हथियार खयो न बंगुल त पोइ रत रेला करे वहंदई। शाह ज़मान मुंहिंजो सुधरण मुश्किल आहे ऐं तुंहिंजो बचण मुश्किल आहे। इन करे असां तोसां जंग करण वारा आहियूं, जंग झेड़ो न। जेकॾहिं मरण जो एॾो शौक़ु अथई न बंगुल खान त पोइ वञी धूड़ पाए
खन जे तरे में वञी किर। शाह ज़मान तुंहिंजो हाणे वक़्तु पूरो थियो, चुप थी वेंदे। मुंहिंजी भेण, कुत्तो केतिरो बि चितो छो न थिए, पर शींहं खे कुझु बि न आहे करे सघंदो। हिन करे शेरू मूंखे कुझु बि नथो करे सघे। तूं फिक्र न कर। उन ॾींहुं बि तोसां विढ़ियो पियो। पर करे त कुझु कोन सघियो न मुंहिंजी भेण। बराबर तोखे कुझु न करे सघियो, पर मूंसां ॾाढो विढ़ियो। अञा ताईं पुठनि ते लठनि जा निशान आहिनि। हिन करे त मूं फ़ैसिलो कयो आहे मुंहिंजी भेण, शेरूअ खे मरण घुर्जे। वते तो माण्हू मारींदो, जिते के संदसि मालिकी गोली हणंदो आहे। न दा दिलावर, इहे न कजांइ। शेरू खे न मारजांइ। शेरू जहिड़ो बि आहे, कीअं बि आहे, पर आहे त मुंहिंजो मुड़ुसु। हिन करे त एतिरा ॾींहं ज़िंदा छॾियो थमांसि, कॾो को मारे छॾियांसि। अदा, शेरू मुंहिंजे सिर जो ताज आहे। अदा, जॾहिं बि शेरू खे मारियूं त सिर्फ़ इहो ज़रूर सोचजांइ त शेरू तुंहिंजी भेण जो मुड़ुसु आहे। अदी मारे छॾ। अदा, अदा दिलावर मुंहिंजा भाउ। कर खबर शेरू, केड़ा फाड़ा मारे आए वही। जमीर खान मारे सब बंगल खान जे छाव में हा। तोखे को भौक न आहे मुंहिंजे टोक करण जो। शेरू, मां बंगुल जो भाणे जो आया। मामो मूंखे पुटन जे बराबर तो समझे। तूं असांजो नौकर आहीं ऐं मूंखे ख़बर आ त नौकर सां कीअं ॻाल्हाइबो आहे। मारे सब बंगल खान सां मिलण आयो आहियां। मामो सुबुह कराची निकिरी वियो आहे पंहिंजे पुट सां मिलण। तूं ॿुधाए त तोखे कहिड़ी तकलीफ़ आहे? जमीर खान, सूबेदार सुखे मुंहिंजे लाइ ऋण ॿारिनो आहे। वो असली हथ धोई मुंहिंजे पोयां पियो आहे। ने सूबेदार खे संभालियो रेस। शेरू, तूं सूमर खे त मारे कोन सघी, डांद बि वराए कोन सघी, असांजी ज़मीन तां कब्ज़ो बि न छॾाए सघी। पोइ इहो सूबेदार तुंहिंजे कॾहिं छो पियो आहे? रफ़ेदार जे क़त्ल जो केस मूं ते आहे। सूबेदार मूंखे ॾाढो तंग कयो आहे। 2 रुपया ॾेई हिनखे पलियो। तोखे सूबेदार न पर चाचे शाह ज़मान तंग कयो आहे। हाणे जेकॾहिं तूं सूमर जे पलांद में आचर खे मारे विझी न त पोइ सूबेदार तोखे गिरफ़्तार करण जे बदिरां दिलावर खे गिरफ़्तार कंदो। जो वरी कहिड़ो चकर आहे? इहा ॻाल्हि त मूंखे सम्झ में कान आई। उचरिया, आचर खे मारे तूं दिलावर ते इल्ज़ाम ठोके छॾ ऐं चओ त दिलावर सूमर जे पलांद में आचर खे मारियो आहे। तूं आजो थी वेंदे ऐं वरी दिलावर ॾचे में समझई कोन समझई, समझी वेंदे। समझी वियुसि जमीर खान, पर जेसि ताईं आचर मरे तेसि ताईं पुलिस खे त पलियो। मामो अचे त मां हुनखे समझाईंदुसि। शेरू, तूं फिकुर न कर, पुलिस खे असां पाणे पलींदासीं। बसि रुगो तूं आचर खे घोटे ॾेखार। जमीर, आचर खे वार में आणे घोटे छॾींदुसि, छो त मां जंहिंखे बख ॾसियां हुनजी ज़िंदगी खसियां। ओ ईअं का मूर्ति कर शेरू। अदी मीरा, घर केॾो न खाली खाली आहे। असांजो त जुगो ई झड़ थी वियो। हिकु हिकु करे सभु असांखे छॾे हलिया विया। ॿाहिरि विया, भेण वई, मुंहुं त सहाय वियासीं, पर अदी हींअर कीअं सहाया? कीअं अदी? असलम केॾां वियो अदी? चाचो हाशिम किथे आहे? किथे आहे? पिछोड़ो वठंदो हुजे, मुंहिंजी नथी करे हाणे। छा कयां अदी, मां छा कयां? हिम्मत कर ससी, हाउ न हार। पंहिंजे जज़्बनि खे काबूअ में रख। विछड़िया आहिनि, विसरिया न आहिनि। जीअरे माण्हू जा मेला ज़रूर थींदा आहिनि। असलम ईंदो, चाचो हाशिम भी ईंदो,
जरूर ईंदो। अॼु मीरा हे घर मूंखे हाणे खाइण थो अचे। मां हाणे हिते नथी रही सघां। मां नथी रही सघां थी मीरा हाणे। ससी असीं केॾांहुं वेंदासीं? असांखे हिन ई घर में रहणो आहे, हिन ई घर में जीअणो आहे, हिन ई घर में मरणो आहे। अदी असां हली असां चाचा हाशिम सां था मिलूं, असलम सां मिली अचूं। ससी चाचो हाशिम असांखां सभु संग छिनी वियो आहे। चाची हाशिम ॾांहुं कहिड़े मुंहं सां हलूं? बाबा केॾा यको गुम थी वियो ही। असांखे ही खाली घर खाइण थो अचे। बाबा तूं वॾो आहीं, वॾी दिलि कर, वञ चाचा हाशिम खे वठी अचो। बाबा असांजी चाचा वारनि खां सवाइ नथी सरे। बाबा वञी करे वठी अचो उन्हनि खे। हाशिम कोन मोटंदो थिए। मां हाशिम खे चङी तरह सुञाणां। हू सिद्ध जो पक्को आहे। हाणे जेकॾहिं मां हाशिम ॾे वञा बि खणी, हाशिम कोन ईंदो मीरा थिए। इहो दुख दिलि में रहिजी वेंदो। बाबा पोइ असां सभु था हलो चाचा हाशिम वारनि ॾांहुं। बस परे खां असलम ऐं चाचा हाशिम खे ॾिसी मोटी ईंदासीं। ही मीरा खुदा जे वास्ते पंहिंजी न भेण ससीअ खे सम्झाए त मूंसां अहिड़ा अंगलारा न करे जेके मां पूरा न करे सघां। बाबा चाचा हाशिम असांखे पंहिंजी धीअ सम्झंदा आहिनि। धीअरुनि खे पंहिंजे जिगर जे टुकड़नि खे कोई छॾाए ईंदो आहे। शेरू मुल्क मारे छॾियो। तपेदार खे मारण खां पोइ हाणे सूमर खे मारण जे पुठियो आहे। सरदार साहब काल शेरू वारनि जे टोले सां मुंहिंजो मुक़ाबिलो, जंहिंमें शेरू वारनि जो हिकिड़ो अमरा थॾे ते मरी वियो ऐं असांजो बि हिकिड़ो जवान ज़ख़्मी थियो आहे। सूबेदार असल ॾोहारी बंगुल आहे। जेकॾहिं जुर्म जी पाड़ पटणी अथई न त पोइ बंगुल जी पाड़ पट। सरदार साहब अवां त ॼाणो था मंगुल खान असर सूद वारो माण्हू आहे ऐं हिते सदाई गरीब लताड़बो आहे। कीअं कंहिं अमीर जे साम्हूं कंध न खणी सघे। हा सूबेदार सुखिया, सॼो सिस्टम करप्ट थी वियो आहे। कजे त कजे छा? तूं पंहिंजो फर्ज़ पूरो कर, हिकदमि शेरूअ खे गिरफ़्तार कर, न त केतिरा ई बेगुनाह मारिजी वेंदा। सरदार साहब शेरू भली केॾो बि तिखो हुजे पर गोली खां तिखो न आहे। ऐं जल्द शेरू जो लाश ऐं का फलाही तंज़ीम हुनखे दफ़नाई, छाकाणि जो थाड़ेल जो को बि वारिस न आहे।